अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव। कुझु नया चैनल में अवां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद थो चवां। दोस्तों, अॼु अव्हां जी ख़िदमत में हिकु नओं वीडियो नई उमेद सां खणी पहुतो आहियां त इंशाअल्लाह ज़रूरु अव्हां खे मुंहिंजी महिनत वणंदी, पसंदि ईंदी। सो दोस्तों, अॼु अव्हां खे ॿुधाईंदुसि त अव्हां पंहिंजे मोबाइल में लोगो कीअं ठाहियो पंहिंजे नाले जो। जीअं मिसाल तौरु ARY ते पंहिंजो लोगो हूंदो आहे, चैनल ते उहो कुंड ते हूंदो आहे, या कुझु लोगो चौधारी फिरंदा आहिनि, रोडिंग कंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां अव्हां जे ख़िदमत में मां ही वीडियो खणी आयो आहियां। हिकु दोस्त चयो हो, मोहम्मद आलम शौक़, त यार ही लोगो कीअं ठहंदो। सो उन दोस्त चयो, उन करे मूं चयो हिक खे ॿुधाइण बजाए सभिनी दोस्तनि खे इंफॉर्मेशन ॾिजे त बहितर रहंदो। दोस्तों, अगरि अव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं मुंहिंजो वीडियो ही पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा। लाइक में कंजूसी बिल्कुलु न। सो दोस्तों, हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, अव्हां खे हिन टिनि एप्लीकेशन्स जी ज़रूरत पवंदी। हिकिड़ी फ़ोटो क्यूब सेटिंग जी, ॿी ड्यू रिकॉर्डर। तव्हां कहिड़ो रिकॉर्डर रखी सघो था, तव्हां जेको हुजे स्क्रीन रिकॉर्डर, ऐं काइन मास्टर। काइन मास्टर जहिड़ो रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे, कहिड़े में बि लोगो ठही सघे थो। दोस्तों, हाणे असां क्लिक कंदासीं फ़ोटो क्यूब सेटिंग ते। असां क्लिक कयो। दोस्तों, पहिरियां इंटरफेस कुझु चेंज ईंदो, पर उन जी सेटिंग जे मुताबिक़ तव्हां क्लिक कंदा वञो। मूं वटि अवली इंस्टॉल आहे, इन करे उहा सेटिंग नज़र न आई। दोस्तों, पाण क्लिक हेयर ते क्लिक कंदासीं। तव्हां शुरूअ में कुझु ईअं इंटरफेस ईंदो, पोइ तव्हांखे क्लिक करिणो आहे फ़ोटो क्यूब लाइव वॉलपेपर ते। सो दोस्तों, आउं कयां थो फ़ोटो क्यूब लाइव वॉलपेपर ते क्लिक। तव्हां ईअं ई नज़र ईंदो पंहिंजी स्क्रीन ते, इंटरफेस कुझु ईअं हूंदो। सो मथे लिखियो पियो आहे सेट वॉलपेपर। पाण सेट वॉलपेपर कंदासीं, होम स्क्रीन ते रखंदासीं। दोस्तों, हाणे वापसि वञूं। दोस्तों, ये रखिजी चुको आहे स्क्रीन ते, मोबाइल जी स्क्रीन ते। हाणे असां वापसि वेंदा आहियूं साॻी जॻह ते। दोस्तों, हाणे पिक्चर असां चूंड कंदासीं। सिंगल जेको आहे असां उन ते क्लिक कंदासीं। सेट सिंगल पिक्चर, गैलरी में वेंदासीं। दोस्तों, मुंहिंजो पंहिंजो लोगो ठहियलु आहे पंहिंजे चैनल जो, मां उन ते क्लिक कंदुसि। तव्हां जेका शइ तव्हांखे हुजे, तव्हां जेका शइ ठाहिणी हुजे उन ते क्लिक कजो। तस्वीर पूरी रखो। मां पंहिंजे सेटिंग जे हिसाब सां सेट कंदुसि। सेव कंदासीं। दोस्तों, हाणे वरी असां ॾिसी सघूं त हीअ आयो न आयो। हा दोस्तों, कुझु नया चैनल ते जेको लोगो आहे ठही चुको आहे। हाणे असां वरी वापसि वेंदासीं। हाणे असांखे हिन जी बैकग्राउंड जेका सेटिंग आहे उन खां अवल असांखे
सिंगल बनाइणो आहे। फ्लोटिंग पैनल्स ये 6 लॻा पिया आहिनि दोस्तो, असां हिन 0 करे छॾींदासीं। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे जेतिरा लोगो बनायो दोस्तो। हाणे हिकिड़ो मौजूदु आहे, हाँ उनजी असां साइज़ पंहिंजे हिसाब सां रखंदासीं। ही काफ़ी वॾो आहे, असां एतिरो रखूं था। ऐं दोस्तो हाणे असां जीअं हिनजी पंहिंजे हिसाब सां रखंदासीं। जीअं गोल गोल घुमे, हीअ हिते बीह रहंदो स्पीड जे हिसाब सां। असां 30 ते स्पीड रखी रखूं ऐं टिल्ट खे 0 करे छॾंदासीं त जीअं सिधो घुमे। दोस्तो हाणे ईअं गोल घुमी रहियो आहे। हाणे असांखे इहो लोगो यूज़ इस्तेमालु कीअं करिणो आहे उन जो तरीक़ेकार बि ॿिनि सवलो आहे। असां वेंदासीं वापसि। दोस्तो पाण क्लिक कंदासीं बैकग्राउंड सेटिंग ते, उते असां कलर कंदासीं साओ ग्रीन कलर। वरी असां शो बैकग्राउंड पिक्चर ते क्लिक कंदासीं। साओ कलर अची चुको आहे दोस्तो। ऐं दोस्तो तव्हां पंहिंजे फ्रेम स्टाइल यानी कि लोगे ते फ्रेम स्टाइल रखी सघो था। मूंखे जेको पसंदि ईंदो मां उहो रखां, तव्हां जहिड़ो बि रखी सघो था। चलो ठीकु आहे, मां हिन ते क्लिक थो कयां। फ्रेम अचण सां हिकु लोगे जो स्टाइल ज़बरदस्त थी वेंदो आहे। ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि मौजूदु आहिनि जेके तव्हां पंहिंजे हिसाब सां चेंज करे सघो था। दोस्तो ही मूं वटि त रिकॉर्डिंग शुरू हुई, रिकॉर्डिंग थी रहियो। पिने तव्हांखे ईअं छॾिणो आहे त जीअं इहो लोगो रिकॉर्ड थिए। हाणे लोगो रिकॉर्डिंग थी रहियो आहे त जीअं असां इस्तेमालु करे सघूं। पोइ असांखे क्रोमा कीअ जो इस्तेमालु करिणो पवंदो। हाणे दोस्तो हलूं था काइन मास्टर में। काइन मास्टर ते क्लिक कयोसीं। मीडिया ते क्लिक कयोसीं। असांखे हाणे जेका बि तस्वीर खणणी आहे पाण उन फोटो ते सेट कंदासीं। दोस्तो जेका रिकॉर्डिंग में थियल आहे हुन ते क्लिक था कयूं। हाणे असांखे क्रॉप करिणो आहे। क्रोमा कीअ जो इस्तेमालु कंदासीं। पंहिंजी सेटिंग जे मुताबिक़ असां बीहारींदासीं जिथे तव्हां बीहारियो। दोस्तो ही थोरो मूंखे नंढो थी वञे करे धुंधलो नज़र अची रहियो आहे। थोरो हुते तव्हां साइज़ वधाईंदव त पोइ हिते ईअं ज़रूरत न पवंदी। वधीक तव्हां पंहिंजो बैकग्राउंड जहिड़ो रखी सघो था, तव्हां कहिड़े बि नमूने बनाए सघो था। दोस्तो हाणे हलाए ॾिसूंसि था। पहिरियां मां हिन जो आवाज़ बंदि कयां। दोस्तो ॾिसो त ही चारों तरफ़ घुमी रहियो आहे। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त ज़रूरु लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा। दोस्तो वरी इन उम्मीद सां
त अव्हां मुंहिंजी वीडियो खे पसंदि कंदव त इंशाअल्लाह हर रोज़ु अव्हां लाइ इन खां बहितर वीडियो आणण जी भरपूर कोशिशि कंदो रहंदुसि।